बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 28 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे इल्म कीमिया। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे बानी माना बुनियाद रखंदड़। लफ़्ज़ तब्दील माना मटा सटा या फेर फार। लफ़्ज़ तजर्बेगाह माना परख करण वारी जाइ। पोइ लफ़्ज़ आहे पिघराइण माना ॻारण। पोइ लफ़्ज़ आहे जराही माना वढ टुक या चीर फार। पोइ लफ़्ज़ आहे हैसियत माना मर्तबो या दर्जो। पोइ लफ़्ज़ आहे अंसर माना जुज़ो या भाङो। लफ़्ज़ आहे मैदनियात माना ज़मीनी तह मां मिलियल शयूं। पोइ लफ़्ज़ आहे नशोनुमा माना वाद वीझ। पोइ लफ़्ज़ आहे मादो माना जिस्मानी साख़्त। लफ़्ज़ दारोमदार माना आधार। पोइ लफ़्ज़ आहे तकड़ी माना फ़ौरन। पोइ लफ़्ज़ आहे मिलावती माना मिलियल। लफ़्ज़ आहे निज माना असुली। लफ़्ज़ आहे तक़ाज़ाउन माना ज़रूरतुनि। लफ़्ज़ आहे फ़र्द माना अकेलो माण्हू। पोइ लफ़्ज़ आहे निस्तो माना कमज़ोर। मश्क अलीफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, मादे जूं कहिड़ियूं हालतूं आहिनि? जवाब, मादे जूं 3 हालतूं आहिनि। नंबर पहिरियों नहरो। नंबर ॿियो गैस। नंबर टियों पाणियाठ। नंबर ॿियो सवाल, कीमियाई तब्दीली छा खे चइजे थो? जवाब, मादे जे टिन्ही हालतुनि जो हिक ॿिए में बदिलजण खे कीमियाई तब्दीली चइजे थो। नंबर टियों सवाल, इल्म कीमिया जे नामवर साइंसदाननि जा नाला ॿुधायो। जवाब, इल्म कीमिया जे नामवर साइंसदाननि जा नाला हेठि ॾिजनि था। अफ़लातून, अरिस्तो, जाबिर बिन हयान, अल राज़ी, इब्ने सीना, रॉबर्ट बाइल, जी ब्लैक शेली ऐं जॉन डाल्टन। नंबर चोथों सवाल, मिलावती धातुअ खे छा चइबो आहे? जवाब, मिलावती धातुअ खे मैदनियात चइबो आहे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं, इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ अंसर माना जुज़ो। जुमिलो लिखंदासीं, मादे वारियुनि शयुनि जा केतिरा अंसर लधा विया। लफ़्ज़ तजर्बेगाह माना तजर्बे जी जाइ। जुमिलो लिखंदासीं, तजर्बेगाह में साइंसी तजर्बा कया विया। पोइ लफ़्ज़ आहे पिघराइण माना ॻारण। जुमिलो लिखंदासीं, धातुनि खे तेज़ाब ज़रिए पिघराइबो आहे। पोइ लफ़्ज़ आहे जराही माना चीर फाड़। जुमिलो लिखंदासीं, अल राज़ी जराही दौरान बेहोश करण वारी दवा ईजाद कई। पोइ लफ़्ज़ आहे नशोनुमा माना वाद वीझ। जुमिलो लिखंदासीं, असांजी नशोनुमा लाइ ख़ुराक ज़रूरी आहे। जीम, लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमع ठाहियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि,
कुछ वाहिद लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा जमा ठाहींदासीं ऐं कुझु जमा लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा वाहिद ठाहींदासीं। लफ़्ज़ वाहिद ॿूटो जमा ॿूटा, वाहिद हिस्सो जमा हिस्सा, वाहिद फ़ाइदो जमा फ़ाइदा, जमा सिक्का वाहिद सिक्को, जमा मेहूं वाहिद मेहें, जमा नतीजा वाहिद नतीजो। दाल हेठि ॾिनल मजहूली जुमिला मइरूफ़ी ठाहियो। जी दोस्तों, हाणे जुमिला आहिनि मजहूली, इन्हनि खे मारूफ़ी ठाहींदासीं। जुमिलो पहिरियों मजहूली, किताब पढ़िजे पियो। मारूफ़ी कंदासीं हिन खे, तव्हां किताब पढ़ो पिया। जुमिलो ॿियो मजहूली, सबक़ु यादि थिए पियो। मारूफ़ी कंदासीं हिन जुमिले खे, तव्हां सबक़ु यादि करियो पिया। जुमिलो टियों मजहूली, रांदि खेॾिजे पई। जुमिले खे मारूफ़ी कंदासीं, तूं रांदि खेॾीं पियो। हे ग़लति जुमिला दुरुस्त करियो। जी दोस्तों, हाणे ही जुमिला ग़लति आहिनि, हिननि खे दुरुस्त करे लिखंदासीं। जुमिलो पहिरियों, स्कूल जा शागिर्दियाणियूं रांदि कंदा आहिनि। जुमिलो ग़लति आहे, दुरुस्त करे लिखंदासीं। स्कूल जा शागिर्द रांदि कंदा आहिनि। जुमिलो ॿियो, मानी खाइबो ऐं पाणी पीबी आहे। जुमिलो ग़लति आहे, जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं। मानी खाइबी ऐं पाणी पीबो आहे। जुमिलो टियों, असीं गॾिजी पढ़ंदा आहे। जुमिलो ग़लति आहे, जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं। असीं गॾिजी पढ़ंदा आहियूं। जुमिलो चोथों, वॾीअ माण्हू जो मर्तबा वॾी आहिनि। जुमिलो ग़लति आहे, जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं। वॾे माण्हूअ जो मर्तबो वॾो आहे।